ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन ताईं पहुचायूं पिया। दादू अमीनाणी थाने जी हद में खोजी कुतन ज़रिए पेरो खणी वेंदड़ भागिन ऐं पुलिस मथां ॻोठाणनि जो तशद्दुद थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन ताईं पहुचायूं पिया। खोजी कुतन ज़रिए पेरो खणी वेंदड़ भागिन ऐं पुलिस मथां ॻोठाणनि जो तशद्दुद थियो आहे, जंहिंजे नतीजे में एसआई असगर शेख ज़ख़्मी थी पियो आहे। वधिक तफ़सील वठंदासीं दादू इश्यूज़ जे नुमाइंदे दानिश खुश्क जी। दानिश खुश्क, वधिक तफ़सील जो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजूर है। देर रात सामीयाणी थाने जी हद है उते गोठ है चांगिया पंवर उते गोठाणे पप्पू पंवर जो रात 5 बकरियों चोरी थियूं, जिते मुतासिर गोठाणे अज खोजी कुत्ता घुराया हुआ। खोजी कुतन ऐं पुलिस के जरिए उन्हनि पेरा कया जेके अमीर पीर दरगाह के भरसां जेके खोखर बिरादरी जा घर आहिनि पेरो उते ख़त्म थियो आहे। खोजी कुतन पेरो खणी उते ॻोठाणो आहे सफर खोखर उनजे घर में पेरो हुयो। जॾहिं खोजी कुतो ऐं जॾहिं पुलिस उते घर में दाख़िल थी खोखर बिरादरी के औरतन ऐं मर्दन जेको आहे उहे मचरजी पिया ऐं उन्हनि खोजी कुते के लचनि जा वस्कारा कया ऐं जेके खोजी कुते जा मालिक आहे उन्हनि खे पिणु कुटको ॾिनो आहे। उन सां गॾु जेके पुलिस उते पहुती हुई, 2 सिपाही हुया उनमें ऐं हिकु एसआई हुयो जेको असगर शेख, उनखे पिणु उन्हनि कुटको ॾिनो आहे। जेके ॻोठाणा आहिनि औरतनि ऐं मर्दनि कुटको ॾिनो आहे, जंहिं सबबु उनजी जेका ॿाह आहे उहा भॼी पई आहे। जॾहिं इहो सॼो मामिलो थियो त उन बाद जेके 2 पुलिस एहलकार हुया उनमें उहे एहलकार जेको आहे एसआई खे कुटको ॾींदे गोठाणनि खे ॾिठो तो पुलिस एहलकार उतां खिसकी विया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जॾहिं सूरत हाल तमामु घणी ख़राब थी वई त जेका ॿी पुलिस एहलकार जेके फरार थी विया उतां भॼण में कामयाब थिया। उन्हनि इतलाह ॾिनो दादू पुलिस खे ऐं एसएचओ अमीनाणी खे। उन बाद जेका वधीक नफ़री आहे उहा तलब कई वई आहे। जॾहिं जेके ॻोठाणा ऐं पुलिस आहे उन जो जेके मुतासिर घुर आहे उहा पिणु उते मौजूदु आहे। हिन वक़्तु उन जे ॻोठ में जंहिं घर में पेरा लॻा आहिनि चोरी जा उते कड़ो चाढ़ियल आहे पुलिस जो ऐं जेके मुतासिर धुर आहे उन जे ॻोठाणनि जो। ही देर रात सां नामालूम चोर जेके हुआ उहे ॻोठाणो पप्पू पंवर आहे ॻोठ चांगिया पंवर जो रहवासी, उन जो 5 बकरियूं रात खाए विया, जंहिंजो उन खोजी कुतनि ज़रिए पेरो कयो। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क, अमी तफ़सील खां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हुई अवां ताईं पहुचाएसीं। खोजी कुतन ज़रिए पेरो खणी वेंदड़ भागिन ऐं पुलिस मथां ॻोठाणनि जो तशद्दुद थियो आहे।